खुदा पाड़ा पटे कंपनी वारनि जूं अॻिले हफ़्ते कराया नी मिंट एॾी महांगाई आहे हफ़्तो नथा हलनि 1000 मिंट वञूं त वञूं काॾे आख़िर। सही चवनि थो अदा किरड़ी पैकेज त पंहिंजी जाइ ते आहे ॿिनि वक़्तनि जी मानी में असां पूरा लॻा पिया आहियूं। वाक़ई अदा तव्हां त बिल्कुलु सही था चओ एॾी महांगाई लॻी पई आहे पर लेट्रिन में वञूं त हेठो कुझु निकिरे ई कोन थो। अलाह करे अहिड़े दौर में को महिमान न अचे काॾों पूरा पवंदासीं। यार मारे यार मूसे जो घर इहो आहे न ॿियो आहे घणो करे इहो आहे ॿुधायो त इहो ई वञे भाउ वञ। अस्सलामुअलैकुम। अदा 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 खुश खैर अदो तो किरड़ी 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 खुश खैर वो शरारती यो अदा सरू अदा वेहो अदा काफ़ी साल थी विया पंहिंजी मुलाक़ात कोन थी। अॼु सोचियमि त पंहिंजे बचपन जे जिगरी यार खैरू सां मिली अचां यार हयाती जो एतबार कोन्हे। हा अदा सरू मां बि तोखे वॾो यादि कंदोसि तुंहिंजे लाइ असुल मां राहू निहारींदोसि अथो किरड़ी बि तुंहिंजे लाइ वॾो प्यासो हुयो ई सिकदा वेठा हुआसीं हालियत ॾिसे अता आहे त हाणे भली जा हाणे इहो ॿुधाए तूं छा खाईंदे छा पींदे तुंहिंजी कहिड़ी ख़िदमत कयां। बसि यार जेको तव्हांखे वणे आहे त घर जी ॻाल्हि न बसि जेको कुझु घर में आहे बसि खणी अचो तव्हां सां कहिड़ा लेखा। घर में कुझु हूंदुसि त खाराईंदो न हवाल हणे थो हवा त वॾा अथसि छते कोरी वारा हणे हणे हवाल खाराइसि। न दा हेॾे विरन खां पोइ आयो आहे हुकुम कर छा खाईंदे छा पींदे मां तुंहिंजे लाइ प्यारो कराए अचां। बसि अदा जेकॾहिं तव्हां एॾी ज़िद कयो था त मां बि तव्हांजे गुलनि जहिड़े नाज़ुक दिलि खे टोड़णु नथो चाहियां। अदा बसि हाणे हीअं कयो असल में मुंहिंजी तबियत में मड़ी नाचाकाई हुई डाकदार खे ॾेखारियुमि उन दाल बटालो सब्जी गोभी वग़ैरह वाङणु मना कयो आहे उन चयो आहे त बसि इहो नंढो गोश्त बि हुजे ऐं अधु किलो खनि कढ़ाई हुजे बसि मच्छी जा पीस हुजनि 3 बोतलूं हुजनि उनखां कोफ़्तो कुर मोमड़ी थोरो इहो हलवो बलवो हुजे बसि वधीक तकलीफ़ न कयो। खुदा पाड़ा पटेल ॼण अल मदीना होटल ते वेठो आहे आर्डर ॾींदो वेठो अथव। घर में खाईंदो एतिरो ॾींदा अथव छा जे तूं इन किसे खे तूं ॾिसंदो रहो। हा ॾिसूं बसि अदा हिन खां वधीक ॿी मूंखे कहिड़ी तकलीफ़ ॾींदे। जीअं त छा चई न त अहिड़ी ॻाल्हि न आहे मां खणी थो अचां। क़ुरान जो कसम आहे बटालू ऐं दाल खाई खाई असुलु ज़हर बाद थी वियो आहे मसको अंडो सौस कंदुमि साओ कंदुमि। अदा किरड़ी तूं ख़ुशि आहे ॿियो ख़ैर त बसि सही आहे हिन अॾे खे मां नथो सुञाणा हे केरु मां वांगुरु वेठो आहे। अदा असां तो वांगुरु कोन्हूं हे पाड़े जो दोस्त आहे असां मिड़ी हाल अहिवाल करणु आया आहियूं। हा अदा हिन खे रख वख न आहे जेको अचे उहो खाईंदो असां खाईंदा हे खाईंदो जेको अचे। वॾा ज़ालिम वॾा कुरानी हो उन्हीं के नंढो गोश्त रोस्ट मुर्गी अच्छा चांवर बोतल मांखे पानी जो सलाह भी न कयो तो गुड़ पाओ वञी अब तो जीरत करे बच दो तो के पानी खाओ पानी यार वो एड़ा सलाह भी न तो कर बच दो बस यार। कसम बच दो जाने छुट्टी मां पानी खाइनो बचल माल। हाणे ढो थी वियो त माशाअल्लाह ज़िंदगी में अहिड़ा खाधा कोन खाधा। हाणे खण पंहिंजा थां खण बाबा हे थां खण पंहिंजा। खुदा पाड़ा पटेल
गौस बश को हक़ ते हुयो साईं, कुझु बि न बचाए, ख़ाली प्लेटा खयूं हलियो वियो। महीनो थी वियो आहे, छा वञी घर कंदासीं। एसिन में वेठा आहियूं, मानियूं चांहियूं ऐश हो हर शइ। आदा अजवे अदा जी अदा। ॾे ख़बर तोखे भला घर जी यादि न ईंदी आहे छा? महीनो थी वियो थी, न को घर जी कॉल आई थी, न को फ़ोन आई थी, छो भला? अदा घर में कहिड़ियूं बुसरियूं पचायूं वेठा आहिनि। जॾहिं बि घर वञ, ज़ाल मुआरी ईंदी आहे, हे शइ वठी आहे, अटो वठी आहे, गिहु वठी आहे, खंडु वठी आहे, मिर्चा वठी आहे। इन खां मज़े सां तूं दोस्त न प्यारो तो वटि रहियो पियो, हर शइ जो मोलायो गंज आहे तो वटि। मानियूं खाधियूं, चांहियूं पीतियूं, वेठा आहियूं, ॿियो छा खपे। हा हल भेण, ही त वॾो बेहया हुआ। ॻाल्हियुनि में फेरियो मां त पोइ बि सम्झो कोन। लॻे थो इन सां को न को तरीक़ो करिणो पवंदो हाणे। हलो अभोई, अलाह अकबर, इहो त ॾाढो ज़ुल्म थी वियो। अलाह जाई टिनि भाइरनि गॾे क़ुर हफ़्तो रहियो तॾहिं। हलो ठीकु आहे ठीकु आहे। अदा ख़ैर दाहे केरु हुयो फ़ोन ते, छा मसइलो हुयो? अदा असल में ख़ैर हुई त न आहे, हू मुंहिंजो दोस्त वेठो आहे, उन मां फ़ोन कई। असल में उन ॾे हफ़्तो पहिरियों महिमान आयो, हफ़्तो रहियो हिकिड़ो। टिनी भाइरनि वठी महिमान खे असुल ईअं कयो आहे, सने भोॻो कढी छॾियो अथऊं। उन जा कपिड़ा लटा इहे मुछनि जो अधु पासो ई चट बा पूरी घिटी में ई लेथाड़ियो अथऊंसि। अदा ॾे ख़बर काॾे? अदा बसि नंढड़े ॿारनि जी सिक वलारियो आहे। घर में बि मां सवाइ कोई न आहे। मुंहिंजो वालिद साहब बि बीमार आहे। बसि वञा थो घर, मुंहिंजे लाइ उन्हनि जी सिक बि ॾाढी लॻी आहे। परेशान थिया हूंदा त काॾे गुम थी वियो एतिरा ॾींहं। न यार तूं मुंहिंजो यार ऐं रही न अदा बसि हाणे घर ॾे कोई कोन्हे, हाणे न रही सघंदुमि। तुंहिंजी सिक न न अदा माशाल्लाह। असुल बाबा महिमाननि था कंजे ईअं, न त अहिड़ा त बाबनि जो नालो ई कोन था वठनि। हिते भेण खटनि ते ई विछाया पिया नी।